बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। तव्हां सभिनीनि जो सफ़ीउल्लाह मीरसन ऑफिशियल यूट्यूब चैनल ते वेलकम थी वियो। अॼु आउं तव्हांखे किताब मौत मंज़र जे किस्सनि मां हिकु किस्सो तव्हांखे बयानु करे ॿुधाईंदुसि। वीडियो में अॻिते हलण खां पहिरीं तव्हां सां गुज़ारिश आहे त मुझे ऑफिशियल यूट्यूब चैनल सफ़ीउल्लाह मीरसन के सब्सक्राइब करे घंटी के बटन के दबायो। वीडियो पसंद अचे तो लाइक कयो ऐं पंहिंजो फीडबैक हेड कमेंट बॉक्स में लाज़मी दियो। तो हलो था वीडियो की तरफ। तो अबुल हसन सिराज चवे थो त आउं हिक भेरे हज ते वियसि। आउं तवाफ़ करे रहियो हुअसि त मुंहिंजी नज़र हिक अहिड़ी हसीन औरत ते पई जंहिंजो चेहरो चमकी रहियो हुयो। आउं चयो, अल्लाह जो कसम, अहिड़ी हसीन औरत मूं अॼु ॾींहं ताईं नाहे ॾिठी। शायदि उन जो उहो हुस्न उन करे आहे जो उन कॾहिं बि को ग़म ऐं ॾुख नाहे ॾिठो। उन औरत मुंहिंजी उहा ॻाल्हि ॿुधी वरिती ऐं चवणु लॻी त उहो तूं छा थो चवीं? अल्लाह जो कसम, आऊं त ग़मिन में चकड़ी लाहियां ऐं मुंहिंजी दिलि ज़ख़्मनि सां ज़ख़्मी आहे ऐं मुंहिंजो को बि शरीक ग़म न आहे। अबुल हसन चवे थो त आऊं पुछा कई त तोखे कहिड़ा ग़म आहिनि? चवणु लॻी त मुंहिंजे मुड़ुस क़ुर्बानी जी हिकु बकरी ज़बह कई। मुंहिंजा 2 नंढा ॿार खेॾे रहिया हुआ। हिकु ॿार खीर पियाक मुंहिंजी गोद में हुयो। आऊं गोश्त पचाइण जे लाइ उथियसि। हिकु ॿार ॿिए ॿार खे चयो, छा आऊं तोखे उहो ॿुधायां त अबू बकरीअ कीअं ज़बह कई? उन चयो, ॿुधाए। तंहिं ते उन पंहिंजे नंढे भाउ खे लेटाए बकरी जियां ज़बह करे छॾियो ऐं उनखे ज़बह करण खां बाद भउ जे करे भॼी वियो ऐं जबल ते चढ़ी वियो। उते हिकु बगड़ उनखे खाई चट करे छॾियो। पीउ उनजी तलाश में निकितो। ॻोल्हींदे ॻोल्हींदे उन जे करे तड़पी तड़पी उहो बि मरी वियो। आऊं खीर पीआरक ॿार खे घर में वेहारे दरवाज़े ॾांहुं वधियसि त कंहिंखां मुड़ुस जो ॾस पतो पुछी वठां त उहो नंढड़ो ॿारु घुमंदे घुमंदे देगिड़ी वटि वञी पहुतो जेका चुल्हे ते रखियल हुई, जंहिंमें का शइ पची रही हुई। उन ॿार उनखे जो घुमायो त उहा उन ते किरी पई, जंहिंसां उन जो पूरो जिस्म सड़ी हॾनि खां जुदा थी वियो। मुंहिंजी हिकु वॾी छोकिरी हुई जेका पंहिंजे मुड़ुस जे घर हुई। जॾहिं उनखे उन पूरे किस्से जो इत्तला मिलियो त उहा बेहोश थी ज़मीन ते किरी पई ऐं मरी वई। हा, या तक़दीर आहे जो सभिनीनि जे दरमियान मां अकेली रहिजी वई आहियां। अबुल हसन चवे थो त आऊं चयो, हेॾनि मुसीबतनि ऐं ग़मनि जे करे तूं सबुर कीअं कयो? उन औरत चयो, जेकॾहिं माण्हू सबुर ऐं बेसब्रीअ में अलॻि अलॻि गौर कंदो, उहो उन्हनि जे दरमियान वॾो फ़र्क़ु महसूसु कंदो। सबुर जो अंजाम महमूद आहे ऐं बेसब्रीअ ते को बि अजर न आहे। उन खां पोइ उहे 2 शेर पढ़िया ऐं हलण लॻी, जिन जो तर्जुमो हीअं आहे, हिन रीत आहे, आऊं सबुर कयो, उन करे जो सबुर कयो बहितरीन एतमाद जी शइ आहे। सबुर बहितरीन एतमाद जी शइ आहे ऐं जेकॾहिं बेसब्री सां मूंखे को फ़ाइदो पहुचे सघे हा त कयां हा। आऊं अहिड़ी मुसीबतनि ते सबुर कयो जेकॾहिं उहे मुसीबतूं सख़्त जबलनि ते पवनि हा त उहे बि टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा। आऊं पंहिंजे ॻोढ़नि ते कंट्रोल कयो, उन्हनि खे वहण खां रोके छॾियो। हींअर उहे ॻोढ़ा अंदर ई अंदर में मुंहिंजी दिलि ते किरी रहिया आहिनि। कीअं लॻो तव्हांखे हीउ किस्सो? वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब करियो। मिलो था हिकु अहिड़े ई किस्से में। तेसि ताणी पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त सफ़ीउल्लाह मीरसन खे इजाज़त ॾियो। रही ज़िंदगी त तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। तेसि ताणी इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।